में पुरियत जो 13 सालन जो पुट पुरिसरार बीमारी सबब बिस्तरे भेड़ो थियल है। वारसन जो चवण है त पुट जो वसार इलाज करायो है पर फकिन फर्क नाहे कयो। तफ़सील बुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है अख्तर मारी। जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं खडुलग चक बावी शहर में, जिथे पुरियत है कालू शेख। उन जो बारड़ो है 13 सालन जो इमरान, जो पुरिसरार जो बीमारी में मुब्तला थी है। संदसि जिस्म ते जो ख़ारिश जो जिस्म जो वो मुख्तलिफ़ एक बीमारी में मुब्तला थी है। वो एक घर में खटते पियल है। अचो तो इन सिलसिले में जो बारड़ो है उन वालिद उन जीजल अमड़ है उन पुछूं था तो इन सिलसिले में उन्हनि जो छा चवण आहे। असांजो छोकिरो बीमार साल थी वियो बीमारी के, बीमारी न कोदी छॾे न कोदी करे हैदराबाद डॉक्टर खणी आयासीं। हुनजी दवा लगी, पोइ हिकिड़ो विचम सही थी वियो, वरी विचम बीमार थी वियो। पोइ असांखे हुन लिखी ॾिनो, चए हैदराबाद वञो। हैदराबाद वियासीं, चए एमरजेंसी में वञो। एमरजेंसी में वियासीं त जवाबु ॾिनो, चए त इलाज ई कोन्हे, चए ॼामशोर खणी वञो। अच्छा ॿार न पंहिंजी दवा जी करींदुसि, जाम पंहिंजे बच्चन जी करींदुसि। साल पूरो थी वियो आहे साईं। इकबाल डॉक्टर उन जवाबु ॾेई छॾियो। वरी सांगड़ा रेट खणी आयो हैदराबाद मां, अचे थो साईं। उन खां बि दवा वठंदे वठंदे हुन बि आख़िर में जवाबु ॾेई छॾियो। जवाब छा खणी आया, उते साईं जवाबु मिलियो। पोइ साईं हैदराबाद वारो डॉक्टर अचे थो सांगड़ में, पोइ उतां खां साईं जवाबु हिन दवा वठी उतां लॻी, वरी विच में वरी थी छॾे वई, वरी थी। जी नाज़रीन, अवां जो बारड़ो इमरान है जो पुरिसरार बीमारी में मुब्तला थी वियो है, उनके वालिद उनके वालिदा जा वीचार बुधा। हुननि जो चवण है तो असां गुरबत सबब असां संदे पुट जो इलाज नथा कराए सघूं। ॾींहों ॾींहुं हुनजी हालत जो ख़राब थींदी पई वञे। हिननि वसवारनि खां मदद जी अपील पिण कई है। कैमरामैन DJ हसनन मलक सां गॾु अख्तर मारी, आवाज़ TV न्यूज़।